शहर के तालके अस्पताल में हेपाटाइटिस बी, सी ऐं डी जूं वैक्सीनूं न हुजण करे प्रोग्राम गैरफाल बणिजी वियो आहे। अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे शहरी ॿुधायो त तालके अस्पताल में हेपाटाइटिस बी, सी ऐं डी प्रोग्राम तहत मरीज़नि खे का बि सहूलियत न पई मिले। हुन चयो त मुक़ररु डॉक्टर हफ़्ते में रुॻो 3 ॾींहं अचे थो, जंहिं सबबु मरीज़ बेयारो मददगार बणियल आहिनि। सर हिते हेपाटाइटिस बी, सी जी का बि सहूलियत मौजूदु न आहे। जॾहिं डॉक्टर साहिबु 3 ॾींहं अचे थो ऐं 3 ॾींहं हिते कोन थो अचे। हुन डॉक्टर साहिब चवण आहे त मां डिपुटेशन ते आहियां ऐं जेको आहे हिते मुंहिंजी ड्यूटी न आहे। हिते माना का बि अहिड़ी सहूलियत न आहे हेपाटाइटिस जे हवाले सां। जेके मरीज़ अचनि था उहे ख़ाली मोटियो वञनि था। अस्पताल जे डॉक्टर ॿुधायो त वटनि 1 साल खां हेपाटाइटिस जी दवा न आहे, जंहिं बाबति हू आला अख़्तियारनि खे लिखी ॾेई चुका आहिनि। शहरनि मुतालबो कयो त हेपाटाइटिस बी, सी ऐं डी जूं फ़ौरन दवाऊं ॾेई माण्हुनि जूं क़ीमती जानियूं बचायूं वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk